ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा खालिकु कुल्लि शै। फरमाई तव्हांजो रब, तव्हांजो मालिक, तव्हांजो खालिक सिर्फ अल्लाह। बाकी हर शइ मखलूक आहे। आसमान मखलूक, जमीन मखलूक, जन्नत मखलूक, जहन्नम मखलूक, अर्श मखलूक, इंसान मखलूक, जिन्न मखलूक, मलाइक मखलूक। 1,24,000 अंबिया रसूल भी मखलूक, पर आमिना जो लाल हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मखलूक का खालिक अल्लाह। अहिड़ी शइ आहे जेका न खालिक आहे न मखलूक आहे। वो अल्लाह जो क़ुरान आहे जेको न खालिक आहे न मखलूक आहे, बल्कि क़ुरान अल्लाह जी सिफ़त है, रब जो कलाम आहे। अल्लाह ताला हुयो, अल्लाह ताला आहे, अल्लाह ताला रहंदो त क़ुरान भी हुयो, क़ुरान आहे, क़ुरान जी क़यामत होॾो उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ते थींदी आहे, अल्लाह हुन जी हिफ़ाज़त कंदो आहे। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर। ॿुधायो रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न कई? अबरा बादशाह हाथियुनि जो लश्कर कराए आयो बैतुल्लाह खे ढाहण जे लाइ। मिना ऐं अरफा जे विच में हिकड़ी वादी आहे मुहस्सब, हिते अची अबरा जो लश्कर बीठो। ख्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि, फौजन उन उठ खे बंदि। अबरा बादशाह चयो त बाबा जेको बैतुल्लाह जो मुतवली आहे उहो असां सां मिले। उन वक़्त में बैतुल्लाह जो मुतवली साईं जो ॾाढो हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब वॾो कदाल, हसीन जमील रोब ताब वारो माण्हू। रिवायात में अचे थो जॾहिं अब्दुल मुतलिब अबरा जे साम्हूं आयो त हुनखे एॾो रोब थी वियो जो इस्तक़बाल में अबरा उथी पंहिंजे भरिसां विहारियसि। अबरा बादशाह चयो जनाब असांजो मकी जे अवाम सां झेलो न आहे, तव्हां सां असांजी दुश्मनी न आहे, असांजी दुश्मनी आहे बैतुल्लाह सां। ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब तव्हांजे फौजनि मुंहिंजा उठ ॿधा, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। अबरा बादशाह हैरान थी वियो, ही बैतुल्लाह जो मुतवली, हिनखे बैतुल्लाह जो फिक्र न आहे, हिनखे उठनि जो फिक्र। उन वक़्त में जनाब हज़रत ख्वाजा अब्दुल मुतलिब अबरा बादशाह के जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। ख्वाजा अब्दुल मुतलिब फरमायो जनाब इन्हनि उठनि जो मालिक मां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठनि खे छॾायां, बाक़ी हिन बैतुल्लाह जो मालिक मां आहियां, बैतुल्लाह जो मालिक असांजो अल्लाह। रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो, बैतुल्लाह जाने अल्लाह जाने। ॿुधायो मुसलमानो अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील।
अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल। सबसे सुभान। फरमाई जरा हजरत बादशाह जो लश्कर का ही आयो बैतुल्लाह की राह जिला रब फरमायो कौन जी मुकाबले जिला रब पारे जिलाई को नायुस का फरिश्तन की तरबियत यार फौज उनके मुकाबले में ना आई। या अल्लाह ताला कानो तुझो लश्कर हो अल्लाह से फरमायो वमा यालमु जुनूद रब्बिका इल्ला हू। मुझे हिकिड़ो लश्कर कोन अथव हज़ारे मुंहिंजा लश्कर अथव हज़ारे मां रब जूं फौजूं आहिनि। आसमान मुझो लश्कर जमीन मुझो लश्कर हवाई तूफान मुझो लश्कर बोरई सिला भी मुझो लश्कर था करोना भी मुझो लश्कर था माकर भी मुझो लश्कर था दरियाए समुद्र भी मुझो लश्कर था किवलू मक्का भी मुझो लश्कर था मच्छर बीमार बजी फौज था वमा यालमु जुनूद रब्बिका इल्ला हू। रब फरमायो मुंहिंजा कई लश्कर कई मुंहिंजूं फौजूं आहिनि मां पंहिंजे फौजूं खे पाण थो ॼाणा तव्हांखे कोई पतो न। फरमाई व अरसल अलैहिम तैरन अबाबील। अबरा बादशाह जे हथ वारे लश्कर जे मुकाबले जे लाइ रब जेको लश्कर मोकिलियो क़ुरान थो फरमावे नंढड़ा पखी आ झिरकी जेतिरा नंढड़ा पखी आ। या अल्लाह ताला उन्हनि वटि गोरी डिज़ाइन हुयो एकदम न हुया उन्हनि वटि किलेशन यारे भलिया चित्री जूनन वट गोरियूं फरमाई न तरमीम बिहिजारतिन मिन सिज्जील। दाल जे चणे जेतिरियूं नंढड़ियूं पथरियूं खणी आया बचंबन में हिकिड़ी चोब में उहे पथरियूं उछलाइण पिया हिकिड़ी पथरी बि गुस्से कान पई जंहिं बि फौजीअ जे मथे ते उहा पथरी लॻे पई उन फौजी खे क्रॉस करे हाथी खे क्रॉस करे वञी ज़मीन में सुराख़ पई करे। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था उन वक़्त में उहो फौजी उहो हाथी फाटी ज़रा ज़रा बंदी पियो वञे फजअलहु कअस्फिन मअकूल। रब फरमाए इहे करे छॾियो मां चयो लॻा